नाज़िन तंगवाणी शहर जे 2 भेरा मंजूर थियल गढ़ स्टेशन करामपुर ऐं घोसपुर में मुंतकिली ख़िलाफ़ शहरी इत्तेहादी कोबरस पार्टी जे सर ते शहर में मुकम्मल तौर शटर बंद हड़ताल कई वई। उन हवाले सां ॾिसूं था अता हुसैन मलिक जी ही रिपोर्ट। जी तंगवाणी तालुके में गुज़िरियल केतन डी खाने बिजली के बंदिश खिलाफ़ शहरीता के सर ते मुख़्तलिफ़ कॉन्फ्रेंस पार्टियों पारा एहतजाजी मुज़ाहरो करो बस टे धड़ियों जैसे तो तंगवाणी शहर मुकम्मल शटर हड़ताल की अचो संद अगवान से ॻाल्हि ॿोल कयूं उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। हितां जी वापडा जे इंतजामिया खे अॻु में ॿुधाए छॾियोसीं त असां तव्हांजे ऑफिसनि जो घेराव कंदासीं। ही सेकंड स्टैम्प आहे, जेको टियों स्टैम्प आहे उहो असांजो आहे बुख हड़ताल। उन खां बाद में आहे असांजी मरण घड़ी ताईं बुख हड़ताल। असां हितां जे MNMPS खे गुज़ारिश था कयूं त खुदारा नोटिस वठो, जेकॾहिं ईअं नथो थिए त हितां जा जेके बि रिज़ल्ट निकिरंदा उहे असां तव्हांजे ई खाते में लिखंदासीं। तंगवाणी जे लैंड सुप्रीटेंडेंट लाइनमैननि उन्हनि तंगवाणी जी हथरादू बिजली बंदि करे उन्हनि आवाम दुश्मन हुजण जो हिकिड़ो सबूत ॾिनो आहे। इन नाइल SDO लैंड सुप्रीटेंडेंट खे हटाए करे को ईमानदार ऑफिसर मुक़रर करे तंगवाणी जी बिजली बहाल। तंगवाणी जे वाडा वारनि जी मनमस्ती जे करे ऐं मुसलसिल 15 ॾींहं बिजली बंदि करण जे करे ही आवाम खे ज़लील ऐं ख्वार करनि था। ॾिसो त हिन गर्मी में त मच्छरनि में की माण्हू गुज़ारो करनि था। असां उन्हनि खे अपील था कयूं जेके हितां जा असां चूंडियल नुमाइंदा वोट वठी विया आहिनि उन्हनि खे त खुदारा इन वापडा वारा इंतज़ामिया खे हटाए करे कंहिं सुठे ईमानदार माण्हू के मुक़रर कयो जी तंगवाणी जे अवाम सां ज़ुल्म बंदि थिए। 20 ॾींहनि खां बिजली बंदि आहे। असांजे बच्चनि जो पूरे तंगवाणी अवाम जे बच्चनि जो कूकूं आऊं आहिनि जेके हिन गर्मी में बची रहिया आहिनि। ऐं आला अमलदारनि खां इहा ई अपील कंदुसि त हिन लाइन सुप्रीटेंडेंट SDO खे हटाए करे नवां ऑफिसर आणिया वञे जीअं तंगवाणी जी बिजली बहाल थी वञे। शहर एॾो सारो बिलिंग करे थो, 90% शहर जो बिलिंग आहे उहो बिल काढे थो वञे। बाक़ी तव्हांजा जेब नथा भरजनि उन्हनि जे करे तव्हां बिजली खे हथरादू लोड शेडिंग ॾेई करे शहरनि खे अज़ाब में विझो था। छा इहो तव्हां लाइ मुनासिब आहे? ही तहरीक हली चुकी आहे, इनखे बंदि कोन कंदासीं जेतिरे ताईं ही रवैयो पंहिंजो दुरुस्त न कंदा। मुंहिंजो इहो ई मुतालबो पहिरियों इहो आहे त हिन वापडा जे पूरे टीम खे तब्दील करे ॿी टीम आंदी वञे जेको असांजे शहरनि खे ऐं तालुके तंगवाणी खे बिजली ॾे। मौज़े शख्सियतुनि में हिसो वठंदासीं ऐं असां वापडा वारनि खां इहो घुर था कयूं त लैंड सुप्रीटेंडेंट खां ऐं SDO खां ऐं ॿियनि आला अमलदारनि खां इहा घुर था कयूं त यज़ीदे ते लही न अचो, आवाम सां इंसाफ़ कयो।